परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान मुआशी सियासी सिक्योरिटी ऐं आइनी बहिरान मां गुज़रे पियो। इमरान खान जी नफ़रत वारी सियासत सां मुल्क खे नुक़सान पहुची रहियो आहे। इमरान खान इंतिहा पसंदी, तक़सीम ऐं नफ़रत जी सियासत करणु छॾे ॾिए। लांडी में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो कार्डियोलॉजी इस्पताल जे पीढ़ जो पत्थर रखण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी हमेशा बजट में सिहत खे तरजीह ॾिनी आहे। जेके चवनि था सिंध में को बि कमु नाहे थियो, NIC विधी उन्हनि जे मुंहं ते चमाट आहे। सिंध जूं इस्पतालूं भारत, अमेरिका ऐं यूरोप जे इस्पतालुनि सां मुक़ाबिलो करण लाइ तयार आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सिंध में ज़मनी मकानी चूंडुनि जो शेड्यूल बि चैलेंज करण जो ऐलान। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध हुकूमत सिहत जी सहूलियतुनि जी बहितरीअ लाइ घणो कमु कयो आहे। लांडी में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे नाले सां दिलि जे आरसे जी इस्पताल ठाहे रहिया आहियूं। ही दुनिया जी सभ खां वॾी इस्पताल हूंदी। लांडी में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो कार्डियोलॉजी इस्पताल जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे मुराद अली शाह चयो त 1200 बिस्तरनि ते ॿधल स्टेट ऑफ दी आर्ट इस्पताल हूंदी। हिन इस्पताल मां पूरे मुल्क जो अवाम सिहत जूं सहूलियतूं हासिल करे सघंदो। आर्मी चीफ ख़िलाफ़ मुहिम बर्दाश्त न करण जोगी ऐं इदारनि ख़िलाफ़ साज़िश जी कड़ी आहे। पाकिस्तानी साज़िश जो हिसो न बणजनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां पाक फ़ौज ऐं आर्मी चीफ ख़िलाफ़ परॾेह में हलायल मुहिम जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत। वज़ीर आज़म चयो आहे त इमरान खान इदारनि जे सरबराहनि खे पंहिंजी गंदी सियासत में गीले आइन जी भञकड़ी करे रहियो आहे। पाकिस्तान में अफ़रा तफ़री ऐं डफेड़ पखेड़ींदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। क़ौम इदारनि सां गॾु बीठल आहे ऐं शरपसंदनि ख़िलाफ़ मुतहिद आहे। उस दिन रात को पहले एक पुलिस वाला अपने घर जा रहा था, जो उसके साथ सलूक हुआ, उसको बकायदा मारा, 2 लोगों के वेपन्स ले लिए उन्होंने और उसके बाद उस गाड़ी को तोड़ा पहले और तकरीबन 3-3:30 बजे उस गाड़ी को कैनाल में फेंक दिया। किस तरीके से रिट कायम रहती है कि अगर पुलिस की गाड़ी एक रोड से गुजर रही है और आप उसको रोक रहे हैं और उसके बाद उसको तोड़ रहे हैं और उसके बाद आप उसको पानी में फेंक रहे हैं, सारा कुछ कर रहे हैं, ये नॉर्मल पॉलिटिकल वर्कर नहीं करता है। तो उसके लिए मैंने IG साहब को भी कहा है कि उनसे बता दें, अपनी एक डेडलाइन उनको दे दें। पुलिस वालों को आज सुबह हमने कह दिया है, मैंने उन सबसे बात की है, अब उनको जो करना पड़ेगा वो करेंगे। रेट ऑफ द गवर्नमेंट कायम होगी। अगर कोई चैलेंज करेगा, अगर पुलिस वालों की तरफ हाथ बढ़ाएगा, वो हाथ तोड़ेंगे। अब वो चीज नहीं रहेगी। पंजाब हुकूमत सूबे में बिगोड़ कंदड़नि खे मुंहुं ॾियण लाइ पुलिस खे फ्री हैंड ॾेई छॾियो। ज़मान पार्क वाक़िअनि जी जाच लाइ JIT जोड़ण जो ऐलान। पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त पुलिस जी रिट खे चैलेंज करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी। घणो थियो, पुलिस खे रिट क़ाइम करण लाइ छूट ॾेई छॾी आहे। पुलिस तरफ़ वधंदड़ हर हथ टोड़ियो वेंदो। पुलिस ते इल्ज़ाम लॻाइण जो कंहिंखे बि हक़ नाहे। IG ऐं DPO ते एतमाद नाहे त पुलिस जी सिक्योरिटी वापसि कई वञे। पंजाब जे निगरान हुकूमत ऐं IG बाहि सां खेॾी रहिया आहिनि। लसानी फसाद केर बि बर्दाश्त नथो करे सघे। मोहसिन नक़वी, मरियम नवाज़ ऐं IG पंजाब ख़िलाफ़ ज़मान पार्क ऑपरेशन जो केस दाख़िल करायो वेंदो। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त पाक फ़ौज ख़िलाफ़ PTI का बि मुहिम नाहे हलाई। इदारनि जो एहतराम कयूं था। नेब तोशाखाना केस में इमरान खान ऐं संदसि घरवारी बुशरा बीबी खे सुभाणे सॾाए वरितो। नेब तलबी जो नोटिस ज़मान पार्क में इमरान खान जे घर पहुचाए छॾियो। नोटिस में चयो वियो आहे त बीबी बुशरा खे कतर जे अमीर तरफ़ां रोलेक्स वॉच, हिकु लॉकेट चेन, गोल्ड डायमंड मुंडी ब्रेसलेट बि मिलियो हो। 2021 में सऊदी शहज़ादे तरफ़ां खेसि हार बि ॾिनो वियो, जंहिंजा तफ़सील फ़राहम कया वञनि। बुशरा बीबी खे 14 सवालनि ते ॿधल सवालनामो बि ॾिनो वियो।
लाहौर जी मक़ामी अदालत 2 केसनि में हिफ़ाज़ती ज़मानत लाइ दाख़िल दरख़्वास्त ते तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान खे सुभाणे मंझंदि जो पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस शहबाज़ रिज़वी रिमाक्सनी ते चयो त इमरान ख़ान खे सुभाणे 2:15 वॻे वठी अचो। ईअं न थिए जो शाम थी वञे। इहो बि कंफर्म कयो त ज़मानती दरख़्वास्तुनि ते इमरान ख़ान जी सही थियल आहे। इमरान ख़ान खे रिलीफ घुर्जे त अदालतुनि में पेश थियणो पवंदो। वज़ीर-ए-आज़म पारां अॻूणे चीफ जस्टिस साक़िब निसार ऐं वकील ख़्वाजा रहीम जी मरियम नवाज़ बाबति कयल ॻाल्हि ॿोल जी मज़म्मत। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त मुबैना ऑडियो में मरियम नवाज़ बाबति किरियल ॿोलीअ जी मज़म्मत करियां थो। औरतुनि बाबति अहिड़े क़िस्म जे लहजे ऐं सोच जे मुआशिरे खे मज़म्मत करणु घुरिजे। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान जो भाणेजो हसान न्याज़ी इस्लामाबाद पुलिस हथां गिरफ़्तार। पुलिस हसान न्याज़ी खे रमना थाणे मुंतक़िल करे छॾियो। पीटीआई अॻवाननि असद कैसर, आमिर क़यामी, उमर अयूब, हमाद अज़हर, मोहम्मद आसिम, फ़ारूक हबीब, हसान न्याज़ी ऐं शिबली फराज़ जी पूरी ज़मानत मंज़ूर। कारकुननि जी गिरफ़्तारी ते पीटीआई चेयरमैन आलमी इदारनि सां राब्तो करण जो ऐलान करे छॾियो। इमरान ख़ान चयो आहे त मूंखे मारण लाइ ॼार विछायो वियो। जुडिशियल कॉम्प्लेक्स में मूंखे क़त्ल करण जी साज़िश कई वई, पर अल्लाह मूंखे बचाए वरितो। ॼार में कीअं फसायो वियो, जल्द सभु कुझु ज़ाहिर कंदुसि। हुकूमत मोटरसाइकिल हलाईंदड़नि खे पेट्रोल 100 रुपया फ़ी लीटर सस्तो ॾियण जो ऐलान करे छॾियो। मुमलिकती वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त हुकूमत ग़रीब अवाम लाइ पेट्रोलियम शयुनि जे अघनि खे घटि करण जो फ़ैसिलो कयो आहे। ग़रीब माण्हुनि खे पेट्रोल ते रिआयत ॾियण वारे फ़ैसिले ते 6 हफ़्तनि अंदरि अमल कयो वेंदो।